नाज़रीन वाक़िअ ॿुधाईंदा हलूं जामशोर में सिंध के नौजवान लेखक डॉक्टर प्यार अली जतोई के कालमन कहाणियुनि ऐं मज़मूननि ते ॿधल किताब मां केरु आहियां जी पधिराई कई वई। इन हवाले से रिपोर्ट करियो आहे जामशोर मां अली मुराद चांडियो। जामशोरे में सिंध के नौजवान लेखक डॉक्टर प्यार अली जतोई के कालमन कहाणियुनि ऐं मज़मूननि ते मुश्तमिल किताब मां केरु आहियां जो महूरत कयो वियो। सिंधी अदबी संघर्ष शाख सिंध यूनिवर्सिटी ऐं प्रोग्रेसिव राइटर्स एसोसिएशन तरफ़ां इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी के सहकार सां सिंधालॉजी के पीर असामुद्दीन राशिदी ऑडिटोरियम में रचियल तक़रीब के साहिब किताब डॉक्टर प्यार अली जतोई, प्रोफेसर मुश्ताक मीरानी, ज़ाहिदा अबड़ो, गुलाम मुर्तज़ा सियाल, इदरीस जतोई, ज़ाहिद मुर्तज़ा धारेजो, फ़हीम नूनारी, सूर्य सदाकत समो, लतीफ़ गाद, यूसुफ जोयो ऐं ॿियनि ख़िताब कयो। इहा जुस्तजू हूंदी आहे, इहा वलवलो हूंदो आहे त मां केरु आहियां। सो मां बि इन ई हवाले सां हीअ जेको किताबु लिखियो आहे त हिन किताब में तव्हांखे इंसान जा अंदरूनी राज़ जेके हूंदा आहिनि उहे तव्हांखे मिलंदा त आख़िर इंसान जो वजूद जो हिते थियो आहे त छो थियो आहे, इंसान जे वजूद जे अचण जा कहिड़ा वजूहात आहिनि ऐं इंसान जी छा हैसियत आहे, इंसान जो असुल छा आहे ऐं वरी आख़िर हुन जी इंतिहा छा हूंदी। सो इन क़िस्म जा मुख़्तलिफ़ जेके क्वेश्चन जेके फ़लसफ़े वारा क्वेश्चन हूंदा आहिनि, इहे क्वेश्चन तव्हांखे हिन किताब में मिलंदा। डॉक्टर प्यार अली जतोई साहब उन जो पहिरियों किताबु आहे जेको मज़मूननि ऐं कालमनि ते मुश्तमिल आहे। हुन पंहिंजे कालमनि में समाज में जेका अणबराबरी आहे, जेको मतभेद आहे या जेका ज़्यादती ज़ुल्म जो जेको रवैयो आहे उन ते दिलि खोले कलम खयो आहे। ऐं हुन जे लिखणियुनि में हिकिड़ी मासूमियत आहे, जीअं हू पंहिंजी शख़्सियत में पाण ॾाढो हिकिड़ो मासूम सचो ऐं नेठो इंसानु आहे, तीअं ई संदसि लिखणियुनि में बि हिकिड़ी सचाई आहे। किताब जेको आहे उनजो नालो आहे मां केरु आहियां ऐं बिल्कुलु इहो सिंधी अदब में हिकिड़ो अञा हिकिड़ो ॿियो खज़ानो असांखे मिलियो आहे ऐं हिकिड़ी सुठी जेको आहे कोशिशि आहे जेका प्यार अली साहब जिन कई आहे ऐं उन में जेको समाज आहे जंहिंमें असां रहूं था, उन में सियासत आहे, उन में जेके मसइला आहिनि इक़्तिसादी मसइला आहिनि उन्हनि ते उहा ॻाल्हि ॿोल थी आहे त मुंहिंजे ख़्याल में त यकीनन इहो नौजवाननि जे लाइ हिकिड़ो जेको आहे न मशल राह थींदो। जॾहिं को किताब लेखक लिखे थो, राइटर लिखे थो त असांजो मुआशिरे में इहो फ़र्ज़ु थो थिए त उन जी रहनुमाई कजे ऐं उनखे जेको आहे सो सरजाराइजे। ऐं किताब पढ़ण जे लाइ आउं गुज़ारिश कंदुसि त यूथ खे त किताब पढ़नि, किताब सां मोहबत रखनि, छो जिन क़ौमुनि किताब खे पढ़ियो आहे उहे क़ौमूं अॻिते वधियूं आहिनि। प्यार अली जो किताब जेको आहे मां केरु आहियां उहो उनजे कालमनि ते मुनसिर आहे, उन कंपाइल करे छपायो आहे ऐं इहा ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त असां जेके जामशोर जा सिनेमा सुधारक आहियूं, ख़ासि करे प्रोग्रेसिव राइटर्स ऐं सिगा ऐं सिंधी अदबी संघ जे प्लेटफॉर्म तां असां हीअ सरगर्मी कई आहे ऐं उन किताब जी महूरत थी आहे ऐं मां उमेदु कयां थो त इंशाअल्लाह आईंदा बि असां अहिड़ा प्रोग्राम कंदा रहंदासीं। प्यार अली जेको लिखियो आहे उहो सॼो सच लिखियो आहे। हुन जे लिखणनि में जेका असुल तेज़ाई उहा इहा आहे त हू सच खां सवाइ ॿियो कुझु लिखे कोन थो, जंहिं करे हुनजी लिखणनि में वधीक ताक़त अची वई आहे। हू चए थो त वॾनि कुर्सियुनि ते वेठल जेके माण्हू आहिनि उहे नंढड़ा भोलड़ा बांदर था लॻनि, अकुल बि उन्हनि खे कोन्हे, ईअं जीअं बसर जूं खलूं हूंदियूं आहिनि हुन मथां के तह चढ़ियल आहिनि, जेके इंसाननि सां उन्हनि जी मोहबत कोन्हे, इंसाननि सां ख़्यालु कोन था कनि। महूरती तक़रीब में कंपेरन, सूर्य सदाकत समो ऐं साकिब अबड़ो, शाह लतीफ़, शेख हयात, उस्ताद बुखारी, सरकत सिंधी, हलीम बागी ऐं ॿियनि शाइरनि जी शाइरीअ खे ख़ूबसूरत अंदाज़ में पेश करे भरपूर दाद हासिल कयो। जॾहिं त नौजवान रागी दानिश मंज़ूर थईं पंहिंजे ख़ूबसूरत आवाज़ में क़ौमी गीत पेश करे तक़रीब खे रौनक बख़्शी। अली मुराद चांडियो, आवाज़ जामशोर।